ही हेॾा सारा पटका अची हेॾो ख़र्च करे वञी क़तर में जमा थिया ऐं उनखां पोइ हिक ॿिए खे चवनि पिया त असां इहो सलाह था ॾियूं तजवीज़ था कयूं त इज़राइल सां सिफ़ारती ऐं कारोबारी नाता जेके ख़तमु कया वञनि भई तव्हां पाण में वेठा आहियो न करिणो या न करिणो कंहिंखे सलाह पिया ॾियो माना ही हेॾो ख़र्च करे सी पॉइंट इज़ के असां ही जेके इस्लामिक कंट्रीज़ स्पेशली मिडल ईस्ट जेको आहे ही मतिलबु ख़्वाब में बि एंटी अमेरिकन सोच या अमेरिका एंटी अमेरिका न अमेरिकन पॉलिसी जे ख़िलाफ़ु कुझु सोचण खां बि कीॿाइनि था छाकाणि त ही ज़रे सभिनी हंधनि ते या बादशाहतूं आहिनि या आमरियतूं आहिनि या नीम जमहूरियतूं आहिनि सो हू सम्झनि था त अमेरिका सिर्फ़ु ईअं न आहे त उन्हनि जी कोई एड बंदि कंदो या हथियार बंदि कंदो उहो उन्हनि जा तख़्ता ऊंधा थी वेंदा उन्हनि खे पंहिंजी हुकूमतनि जी ॻणती आहे सो अगरि पाण कल्ह बि ॻाल्हायो पियो त भई हीअ बि थी सघे थो हीअं छा थी सघे थो हीअ ॻाल्हि इहा आहे त हू हिकिड़ी ख़्वाहिशनि ते ॿधल हिकिड़ी सभु शयूं हुयूं इहो तसवुरु करणु त हीअ इस्लामिक मुल्क जा जेके स्पेशली मिडल ईस्ट वारा ही कुझु अमेरिका जे इज़राइल पर ही त छॾियो यूनाइटेड नेशन जी बि रिपोर्ट अचे पई गॾियल क़ौमुनि जी त बाबा इज़राइल जेको कुझु करे पियो गज़ा में ही नसल कशी आहे ऐं हिन ते जेको हिन नसल कशी ते माठ आहे उहो बि ॾोह में शरीक आहे ऐं ज़िम्मेवारनि जा नाला लिखिया अथऊं हाणे गॾियल क़ौमुनि जो जेको फोरम आहे जेको सॼी दुनिया जे मुल्कनि जो फोरम आहे उहो इंटरनेशनल कम्यूनिटी खे चए पियो त हिन ते माठ न रहो यानी केॾी डमी ऑर्गेनाइज़ेशन थी वई ही UN बि त डिक्लेयर करे पई त ही जेनोसाइड आहे नसल कशी आहे पर हुनखे रोकण में नाकाम आहे ऐं इज़राइल चए थो त गॾियल क़ौमुनि जे हिन रिपोर्ट खे चए थो हीअ जाली आहे ऐं रद्द थो करे छॾे ऐं घड़ी वियो आहे अॼु वरी मतिलबु हाणे त ज़ाहिर आहे हीअ लखे माण्हू मारींदो हज़ारे मारींदो ऐं बाक़ियुनि खे कंहिं कैंपनि में विहारे छॾींदो जीअं हिटलर कयो जूस सां जेको प्रपोज़ल ॾियनि था पिया त हिकिड़े कैंप में विहारींदासीं पोइ तव्हां खणी वञो पोइ ॿिया पर खणी वञो ही इंसान कोन आहिनि रिढ ॿकरियूं आहिनि ॿिया अरब अगरि ॿिया अरबनि खे कंहिंखे अरबनि खे कहिड़ो सेक आहे सो ॾाढी मायूसी वारी सूरत हाल आहे अहिड़ी का घणी उमेदूं न हुयूं पर एतिरी जेका मतिलबु बेमक़सद इजलास थींदो एतिरो बेफ़ाइदा थींदो ऐं हुन में हरू भरू पाकिस्तान खे ॾिठो कयो अथनि जो असीं चऊं पिया टास्क फोर्स ठही वञे फलाण थी वञे त उहो बि खामखा में असांखे ॾिठो कयो अथनि अमेरिका जी नज़रनि में पाकिस्तान जी ख़्वाहिश या इजिप्ट वारी ॻाल्हि ई खाई वई आहे नेटो जी तर्ज़ ते को ठहे सो दैट मीन्स की इज़राइल इज़ मतिलबु मिडल ईस्ट में हाणे इज़राइल हिते बस न कंदो ज़ाहिर आहे हुनखे तकड़ आहे त हू ही पहिरीं ख़तमु करे वठे गज़ा पोइ वेस्ट बैंक खाए पोइ लेबनान पोइ ईअं आख़िर में सऊदी अरब जो वारो ईंदो ऐं पोइ शायदि सऊदी अरब उन महिल छा करे सघंदो उन महिल केर बि छा करे सघंदो कोई बि कुझु नथो उन महिल कुझु बि न थी सघंदो जॾहिं हू वारे वटे खाईंदो वेंदो माण्हू मारींदो वेंदो हिकिड़ो मॉन्स्टर आहे इज़राइल सो बसि पोइ हिनखे बर्दाश्त कयो हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं अमेरिका खे जेको आहे हू यूक्रेन में मरंदड़ माण्हुनि जी फ़िक्र आहे गज़ा में नसल कशी खे हू चए थो हमास जे ख़िलाफ़ु ऑपरेशन आहे एक्सपोज़ इन हद ताईं एक्सपोज़ थियो आहे अमेरिकन ऐं इज़राइली एजेंडा जो मतिलबु शर्मिंदगी थिए थी ऐं जीअं हिननि अरब समिट में थियो आहे कल्ह त मतिलबु हुननि खे त नथो चवां मतिलबु माण्हुनि खे इहो सॼो ॾिसी लका पाण ई फिकाई थी हूंदी त यानी छा पिया ॾिसूं असीं जब जितां ॻाल्हि कई त इहो जेको टास्क फोर्स वारी ॻाल्हि जेका ऑफिशियली बि बाज़ारि आहे जेका हिकिड़ी अची वई त माना पहिरियां त चलो ठीकु आहे न त इसराइल जे ख़िलाफ़ु माना पाकिस्तान जे लाइ इहो किथे हिकिड़ो प्रूफ मौजूदु न हुयो त पाकिस्तान कुड मिलिटराइज़ कुड गो फॉर अगेंस्ट इसराइल इन मिलिट्री वे ही टास्क फोर्स वारी जॾहिं ॻाल्हि अचे थी पई त पोइ ऐं पाकिस्तान जी तरफ़ां अचे थी पई त पोइ इहा त इस्तेमालु थी सघे थी ॾिसो इन में त को नियत रखे थो पाकिस्तान वटि का ख़ुशफ़हमी या ग़लतफ़हमी आहे न इज़राइल वटि हूंदी त असीं हिक ॿिए जा मुख़ालिफ़ आहियूं ज़ाहिर उतां ई ठीकु आहे हिन में त को लिका हुनजी ॻाल्हि न आहे सिर्फ़ु इहो आहे त इज़राइल खे मतिलबु अमेरिका जो जेको मामिलो आहे उन जे करे हीअ ॻाल्हि एसि ताईं अञा होल्ड ते आहे लेकिन इज़राइल ऐं पाकिस्तान हुन लाइ सिर्फ़ु इहा ई प्रॉब्लम आहे त हू मिडल ईस्ट जे मामलनि में मुदाख़लत न करे
न त पाकिस्तान सां जेको वञे त डायरेक्ट कोन। इशू आहे कोन। हा हा कॉलर सां काशिफ़ राजपर पढ़ीदन मां जी राजपर साहब छा चो चाहींदा? हा सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त जिले नौशहर फिरोज जे शहर पडीदन ऐं मुख़्तलिफ़ डिस्पेंसरी जेके इस्पतालियूं ऐं रूरल हेल्थ सेंटरनि ते बि दवाउनि जी का खोट आहे शदीद, ऐं जॾहिं त मरीज़ उते वञनि था त उन्हनि खे दवा बि नथी मिले ऐं चवनि था त मथां के बिल वग़ैरह न थी आहे, का बजट न थी आहे। इन करे असांजे जेको आहे सो इस्पतालियुनि में डिस्पेंसरी जेके इस्पताल आहिनि उते जेका मेडिसन न आहे, पोइ मरीज़ जेके आहिनि असांखे दरपदर ऐं परेशान था थियनि। इहो असांजा सवाल आहे त सिंध हुकूमत हिन महिल ताईं छा बि करे। ठीकु साईं। राजपाल साहब तव्हां होपफुली सिहत खातो आहे, तव्हांजी ॻाल्हि जो नोटिस वठंदो, DG हेल्थ खे ॿुधणु खपे, मसइले खे हल करणु खपे। ऐं साहब अमेरिका चए थो त हाणे क़तर ते अटैक न थींदो, ऐं क़तर बि चए थो त हाणे अटैक थियो त असां जवाबु ॾींदासीं। अब के बार बसि हिकिड़ी बेइज़ती जी असांखे परवाह कोन्हे, ॿीहर न कजांइ भाऊ, ॿीहर बि करे वेंदा त वरी चवंदा हाणे न कजांइ या टेहर न कजांइ। ऐं हाणे त हिकिड़ी के मीडिया में ख़बर रिपोर्ट बि थिए पई, अलाए कीअं कई आहे, मूंखे मीडिया आउटलेट जो नालो न पियो अचे, त ट्रंप खे अटैक खां 50 मिंट पहिरीं ख़बर हुई त इज़राइल अटैक करणु वञे पियो। पर हाणे त हक़ीक़तूं आहिनि, इनखे हाणे मतिलबु हाणे को फसा एॾी हिकिड़ी ड्रामेबाज़ी हुई अॻु में, उहा बि हाणे न रही आहे। अच्छा लोकल थोरो अगरि ज़ाहिर पाकिस्तान ते हाणे जीअं असरात या जेको चइजे जेको इंटरनेशनल हालात आहे हुन में ज़ाहिर पाकिस्तान आइसोलेशन नथो रही सघे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो क्लियर आहे। रीसेंट ऑप्टिक्स बि पाकिस्तान ACO जा ॾिना आहे, हुन प्राइम मिनिस्टर साहब वरी वञनि था पिया, वरी हाणे सऊदी, USA एंड देन UK, टोटल हिकिड़ो पूरो टूर आहे। पर गॾोगॾु नंढड़ी सुबाटनि ज़ाहिर कॉमनवेल्थ जी इलेक्शन जी रिपोर्ट लीक थिए थी, वरी ख़बरूं थियनि थियूं, डेमोक्रेसी एक्ट जेको अचिणो आहे पार्लियामान में। ॾिसो मूव्स ऐं काउंटर मूव्स हुजनि थियूं। पाकिस्तान जेको आहे उहो हुन ज़ाहिर हिते जेको शिंघाई कॉन्फ्रेंस में बि जीअं हू चाइना सां गॾु असांजा घटि में घटि नज़र ईंदड़ जेको ऑप्टिक्स जीअं तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो, नज़र त ईअं पियो आयो न, जीअं नज़र आयो पिए त असीं बिल्कुलु बीजिंग सां गॾु आहियूं, नॉर्थ कोरिया वारे सां गॾु बीठा आहियूं, ऐं नॉर्थ कोरिया ऐं ईरान सां गॾु, चाइना सां गॾु बीठा आहियूं, रशिया प्यूटन सां गॾु बीठा आहियूं, हुनजी परेड ॾिसूं पिया चाइना जी। त ऐं पोइ जेको असां हिते चयो टास्क फोर्स ठहणु खपे इज़राइल जे मामले ते, ऐं हिते त ज़ाहिर आहे असां हिकिड़ो ईरान जे मामले में बि असां हिकिड़ो रोल प्ले करण जी कोशिशि कई, पोइ हाणे ज़ाहिर बसि परदाई कोशिशि कई हूंदी हाणे, पर हिन सॼी ॻाल्हि खां पोइ ओचितो त न ज़रूरु रिथियलु हूंदो। हाणे शहबाज शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर साहिबु सऊदीया वेंदा, वॉशिंगटन वेंदा, पोइ UK वेंदा, हिकिड़ी ॻाल्हि हुई वॉशिंगटन हलिया वञनि, उते ई सॼी ॻाल्हि करे वठनि। बहरहाल शायदि इहो कोशिशि थींदी त भई न असीं बैलेंसिंग फैक्टर करण जी कोशिशि कंदा, पर जेको वेस्ट मां वरी बि हू जेके शयूं दॿिजी वियूं हुयूं, मिसाल हू जेको अमेरिका में डेमोक्रेसी एक्ट जेको अचे पियो, जेको रिपब्लिकन्स ऐं डेमोक्रेट्स गॾिजी पेश कनि पिया, त पाकिस्तान में जेके इंसानी हक़नि जी भञकिड़ियूं थियनि थियूं, प्रेस जी आज़ादी जे ख़िलाफ़ु थिए थो, या फ्री इलेक्शन्स नथा थियनि, या पॉलिटिकल सियासी माण्हू सियासतदान क़ैद आहिनि, सियासी वर्कर, इन्हनि में जेके बि ऑफिशियल्स फ़र्द इन्वॉल्व हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ु अमेरिका सैंक्शन्स लॻाए सघंदो। ख़ौफ़नाक बिल आहे पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में, पाकिस्तान जी नुक़्ता नज़र सां, यानी पाकिस्तान जी जेका सियासी स्ट्रक्चर जे हिसाब जेको सॼी रूलिंग इलीट आहे उन लाइ हिकिड़ो प्रॉब्लम ज़ाहिर बिल हूंदो। ऐं उन ई दौरान में इहे ॻाल्हियूं हलणु शुरू थियूं त जेको 2024 जे इलेक्शन्स में जेका यूरोपियन यूनियन वारनि जी जेका कमीशन कॉमनवेल्थ वारनि जी जेका रिपोर्ट हुई हिन इलेक्शन जे बारे में, त केतिरा फेयर आहिनि न आहिनि, उन जी ख़बरूं लीक थियणु शुरू थियूं। त हू हुन रिपोर्ट में जेको उहो फॉर्म 47 8 फरवरी कहिड़ी 8 फरवरी जे इलेक्शन ते फॉर्म 47 जो ज़िक्र थोरो सवायो आहे। मूं चयो हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि कनि पिया, पाकिस्तान जे बचे ख़बर आहे त इलेक्शन कीअं थिया, लेकिन बहरहाल हिकिड़े इंटरनेशनल फोरम तां इहा अगरि उहा रिपोर्ट बि पधरी थी वञे थी त ज़ाहिर पाकिस्तान अंडर प्रेशर त ईंदो, ज़ाहिर की मक़सद लाइ अंडर प्रेशर आंदो वेंदो। ऑब्वियसली ट्रंप ओचितो यू टर्न वरितो आहे, मोदी बि वरितो आहे, वरी हू टैरिफ ते बि ॻाल्हियूं करणु शुरू कनि पिया, त इंडिया ॾे अमेरिका जो जेको थोरो सख़्तु रवैयो हो, तंहिंजे करे असां ॾे थोरो सवायो नरम हो, उहो बि शयूं ज़ाहिर आहे थोरी चेंज थींदियूं। त अगेन पाकिस्तान जी जेका इंटरनल पॉलिटिकल ऐं पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे,
या जेको जीअं सूरत आहे इहो वधीक डिबेट में दुनिया में बि ईंदो ऐं पाकिस्तान खां जेके फरमाइशूं थींदियूं उहे जेका ॻाल्हि हड़ई माण्हू कंदा त बीजिंग ऐं वॉशिंगटन खे गॾु हलाइणु मैनेज करणु हिकिड़ो सोलो कमु न हूंदो त उहो वरी हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में वरी ॾुखिया ॾींहं हुन हवाले सां अचनि पिया।